अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तव्हांखे सलामती हुजे, तव्हां ते रब पाक जी चङाई हुजे, तव्हां ते आराम करे रब पाक सभिनी ते, उम्मत मुहम्मद ते, इंसान ज़ात ते। हाणे असां अॼु सोचियो आहे त हीअ ॻाल्हि शुरू करियूं 10 कलमनि सां, 10 कलमा। हाणे 5 कलमा, 3 इस्तग़फ़ार, वैसे 8 ऐं 2 थिया ईमान मुजम्मिल, ईमान मुफ़स्सिल, उन जी ॻाल्हि था करियूं ऐं पंहिंजो ॾिसूं त ॻाल्हि किथे पहुचे थी। पहिरियों कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह, अलाह ताला हिकिड़ो आहे, को बि उन सां शरीक कोन्हे को उन सां इबादत जे लाइक़ु कोन्हे को। ला इलाहा इल्लल्लाह ऐं मुहम्मद उनजो रसूल आहे, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद ते पेश थिए मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मदुर रसूलुल्लाह दाल ते पेश, मुहम्मद उनजो रसूल आहे। ॿई ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि, हिक ॿिए सां वास्तो आहे हिननि जो। जेकॾहिं चइबो त ला इलाहा इल्लल्लाह खां सवाइ कमु कोन्ह ठहंदो, ऐं जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह रुॻो चइबो, मुहम्मद रसूलुल्लाह न चइबो त कमु कोन्ह ठहंदो। इन करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ज़रूरी आहे। हाणे ॿियो कलमो अचूं था, ॿिए कलमे ते, त उन में अशहदु अन्न मुहम्मदर रसूल, अशहदु अन जे करे मुहम्मद जे दाल जे पेश जे बदिरां दाल ते ज़बर अची वेंदी, इन करे थींदो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू। अशहदु अन्न ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू। हाणे ॿ पंहिंजो शहादतूं थियूं। हिकिड़ी शहादत त अलाह ताला हिकिड़ो आहे, उन सां को शरीक कोन्हे इबादत जे, ऐं शहादत था ॾियूं अशहदु अशहदु या नशहदु। अशहदु माना आऊं त शहादत ॾियां, आऊं थो गवाही ॾियां, नशहदु माना असीं था गवाही ॾियूं, असीं था शाहिदी ॾियूं। अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहू व रसूलुहू, त मुहम्मद अलाह ताला जो बानो आहे, अलाह ताला जो रसूल आहे, मोकिलियल आहे, अलाह ताला जो पुटु कोन्हे, को माइटु कोन्हे, को न को धीउ, न को पुटु, न को चाचो, न को मामो। त इहो थियो ॿियो कलमो। हिन खां पोइ अचूं था टे कलमे ते। टियों कलमो आहे सुभान अल्लाह। हिक कलमे जो नालो हिनखे चइबो पंहिंजो कहिड़ो तमजीद जो, मजद जो, मजद अलाह ताला जी मजद, मजीद अलाह ताला मजीद नालो अलाह जो, हीअ तमजीद जो नालो कलमो आहे। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। पहिरीं सुभान तस्बीह पाकाई थी अलाह ताला जी बयानु, पोइ अलाह ताला जो शुकुरु थियो, अलाह ताला जो शुकुरु ऐं तारीफ़ हमद, सुभान ऐं पोइ हमद, पोइ वरी ला इलाहा इल्लल्लाह व अल्लाहु अकबर, अलाह ताला जी तकबीर, किबरियाई, वॾाई, बुज़ुर्गी। वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। न जेको बि कुझु उन चौधारी अलाह ताला आहे, मतिलबु उन खां सवाइ ॿी का कुवत न आहे, ऐं उहो अज़ीम आहे, वॾो आहे, अला आहे ऐं अज़ीम आहे। त इहे सभई लफ़्ज़ थिया हिन में हिकिड़े कलमे में। कलमो तमजीद जो, मजद जो कलमो, अलाह ताला जी सारात जो कलमो आहे। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम। हाणे असांजे लाइ ज़रूरी आहे वॾनि खे बि इहो तजदीद ईमान जे लाइ कलमा रोज़ कंहिं न कंहिं वक़्तु या हफ़्ते में, महीने में, साल में, ज़िंदगी में कंहिं न कंहिं वक़्तु इहे सभई कलमा 6 7 10
पढ़णु ज़रूरी आहिनि ऐं ख़ुशूसन ॿारनि खे नंढे हूंदे ई सेखारिबो आहे त उहो यादि थींदा ऐं नंढे हूंदे न सिखियो त पोइ वॾे हूंदे ख़्वारी थींदी। इन करे हाणे पंजूं कलमूं चोथों कलमो जेको आहे सो चोथों कलमो आहे तौहीद। तौहीद में अलाह ताला जी हिकिड़ाई जो बयानु आहे। चोथों कलमो उहो आहे ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्द। लहुल मुल्क बादशाहत उन जी आहे, डोमिनियन उन जी आहे। व लहुल हम्द तारीफ़ साराह शुक्र सभु उन खे जुगाए। युही व युमीत जीअरो बि करे थो उहो त मारे बि थो उहो। साह कढण वारो बि उहो आहे, साह विझण वारो बि उहो आहे, साह ॾियण वारो बि आहे, तख़लीक़ करण वारो बि उहो आहे। कंहिं को ॿियो को कोन्हे। ख़ालिक को हिकिड़ो हुजे, मालिक ॿियो हुजे, मारण वारो टियों हुजे, चोथों हुजे, पंजूं हुजे, अहिड़ा न को 5 न को 7 न को 10 न को 15, हिकिड़ो ई आहे अलाह ताला। सभु कम उहो ई थो करे। ला इलाहा इल्लल्लाह वहदहू ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्द युही व युमीत बेयदिहिल ख़ैर। जेके बि कमु थिए, मठो भलो सुठो ख़राब, कढ़ाई मिठाई, सभु रब पाक वठां। बेयदिहिल ख़ैर, हुनजे हथ में चङाई। कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल ख़ैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। उहो हिते ही आहे कलमो जेको ठाहियो अथऊं बेयदिहिल ख़ैर। हुते यदिकल ख़ैर तुंहिंजे हथ में चङाई, हिते बेयदिहिल ख़ैर संदसि हथ में चङाई। जीअं असीं ॾिसूं था त ख़राबु थियो आहे कमु त बि चओ चङाई रब पाक जे वटां चङाई आहे। कान्हे कढ़ाई चखी जे चीत करे। बियदिहिल ख़ैर वहुअ अला कुल्लि शैइन क़दीर। हू सभु शइ ते कुदरत रखे थो, यानी सभु शइ हुनजे वस में आहे, जेकी करणु चाहे सो करे थो। हाणे हीअ आहे कलमूं तौहीद जो चोथों कलमो। हाणे था अचूं पंजों कलमो जेको आहे सो रद कुफ़र जो कलमो आहे। पंजों कलमो रद कुफ़र, कुफ़र खे रद्द करणु। हाणे जॾहिं घोटु कुंवार खे परिणाइबो, जॾहिं शादी कराइबी आहे, पोइ असां वटि इहो कलमो सतई 6 पनई 7 कलमा 8 10 कलमा 10 कलमा था चऊं असीं, त उहे सभई पढ़ाइबा हुआ हुन घोट खे। ऐं कुंवार वीचारी खे ख़बर न आहे पढ़ाईंदियूं हुयूं की कोन पढ़ाईंदियूं हुयूं, पर पोइ मुस्लमाननि जे घर में ज़रूरु जेके परहेज़गार तक़वा वारियूं जेके घर फैमिलियूं हूंदियूं, उन में औरतूं बि पंहिंजे कुंवार खे पढ़ाईंदियूं। त मतिलबु त इहो तजदीद शादी जे वक़्तु बि तजदीद ईमान कराइजे। त हीअ कलमो रद कुफ़र जो जेको आहे सो शादी खां अॻु में ज़रूरु कराइजे माण्हूअ खे, पोइ शादी कराइजे, न त शादी कोन्हे। सो हीअ ज़रूरी आहे। चो हिन में फरमाए थो अल्लाहुम्मा हे असांजा रब इनी औज़ु बिक, आउं तुंहिंजी पनाह थो घुरां। छाकाणि अल्लाहुम्मा इनी औज़ु बिक मिन अन उशरिक बिक, इन खां जो आउं तोसां शरीक करियां कंहिंखे, शरीक कयो वञे तोखे। अन उशरिक बिक शैअन, कंहिं बि शइ सां तोखे शरीक कयो वञे। अना आलम बि, ऐं आउं ॼाणंदो हुजां त मूं शरीक कयो आहे, यानी ॼाणंदे ॿुझंदे न, हाणे ॼाण ई में थी वञे ख़बर न आहे, पोइ घणियूं थियनि थियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं, पर ॼाणंदे ॿुधे अना आलम बि व अस्तग़फिरुक, ऐं आउं तोखां इस्तग़फ़ार घुरां थो, ऐं तोखां मग़फ़िरत घुरां थो, बख़्शिश घुरां थो। व अस्तग़फिरुक लिमा ला आलम बिही, जंहिंजो मूंखे इल्मु कोन्हे, यानी को मूं अहिड़ो ॾोह कयो, गुनाह कयो जंहिंजी ख़बर मूंखे कोन पई त मूं ॾोह कयो आहे, उन खां बि आउं तुंहिंजी मग़फ़िरत घुरां थो, बख़्शिश घुरां थो। तोब थो ऐं तोखां तौबा थो करियां तुंहिंजे ॾाढो। तोब थो अनहो, उन खां, यानी उहो जेको मूं ॾोह कयो उन खां तौबा थो करियां, उन खां मोटां थो। मोटण जो मतिलबु आहे त वरी न कंदुसि आउं इहो कमु, बुछड़ो कमु कयुमि हे कर, बसि हाणे वरी न कंदुसि, मूं बसि तौबा कई। इहो तौबा जो मतिलबु इहो आहे, माना ताइब थियुसि, माना पोइ ते मोटियुसि, तूं तवाब आहीं, बख़्शण वारो आहीं। हिन करे इहो ज़रूरी आहे ॻाल्हि। तुब थो अन हो
उहा तबर्र थो ऐं बरी आहियां आऊं पंहिंजो पाण खे डिक्लेयर थो करियां त इन ॻाल्हि खे मूं छॾियो, इन सां मुंहिंजो को वास्तो न आहे। तबर्र थो मिनल कुफ़र खां मूं बरी थो कयां पाण खे, यानी कुफ़र न कंदुसि हाणे आईंदे कॾहिं बि। उहा शिरक खां बरात थो करियां, यानी शिरक न कंदुसि, शरीक न कंदुसि तोसां रब पाक सां कंहिंखे। वल किज़्ब ऐं कूड़ बि कॾहिं न ॻाल्हाईंदुसि, न को रसूल पाक जे ख़िलाफ़ु कूड़ ॻाल्हाईंदुसि, न को दीन जे ख़िलाफ़ु, न को ॿिए कंहिं ॻाल्हि में, न को गवाही में, न को शाहिदी में, न को कोर्ट में, न को जजमेंट में किथे कूड़ कंदुसि को। वल किज़्ब वल मासी गुनाह जा कम, नाफ़रमान बरदारी जा कम कोन कंदुसि को। कुल हा सभिनी ॻाल्हियुनि खां मूं तुंहिंजी बख़्शिश घुरी पंहिंजे में लफ़्ज़ ॿिया बि आहिनि। वल ग़ीबत ऐं ग़ीबत खां पनाह थो घुरां तुंहिंजी। वल बिदअत ऐं नवां कम करणु बिदअत वारा, हुन खां पनाह थो घुरां तुंहिंजी। वन नमीमत ऐं कंहिंजी बुराई करियां, पुठिते पोइ माण्हुनि जे ख़िलाफ़ु वेठो ॻाल्हायां। वल फवाश बुछड़ायूं ॻाल्हियूं करियां। वल बोहतान कंहिं ते हणां। वल ग़ीबत वल बिदअत वल नमीमत वल फवाश वल बोहतान कुल हा सभु शयूं हिन खां ऐं रद्द थो करियां, हिननि खे सभिनी खां पनाह थो घुरां तुंहिंजी रब पाक। असलाम थो ऐं इस्लाम में दाख़िल थियुसि, तस्लीम थो करियां, पाण खे सरेंडर थो करियां तुंहिंजे आॾो। उहा आमन थो ऐं ईमान थो आणियां तो ते। उहा अक़ूल ऐं चवां थो हीअं अक़ूल ला इलाहा इल्लल्लाह, अलाह ताला खां सवाइ को बि महबूद कोन्हे, इबादत जे लाइ कोन्हे। मुहम्मदुर रसूलुल्लाह, बेशक मुहम्मद हुन संदसि रसूल आहे अलाह ताला जो। हाणे इहो थियो कलमो रद्द कुफ़र जो पंजो कलमो हो। हाणे अचूं था इस्तिग़फ़ार ते। इस्तिग़फ़ार जेके आहिनि से टे आहिनि। हिकिड़ो नंढो इस्तिग़फ़ार आहे जंहिंखे जो अस्तग़फिरुल्लाह रज़ी ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम व अतूबु इलैह, इहो नंढो इस्तिग़फ़ार आहे। ॿियो वॾो इस्तिग़फ़ार आहे, हुनखे चइबो आहे अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन अज़नबतहु अमदन औ ख़तअन सिर्रन व अलानियतन व अतूबु इलैहि मिन ज़ंबिल्लज़ी आलम व मिन ज़ंबिल्लज़ी ला आलम इन्नक अंत अल्लामुल ग़ुयूब व सत्तारुल ग़ुयूब व ग़फ़ारुज़्ज़ुनूब व ला हौल व ला क़ुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीयुल अज़ीम। हाणे इहो थियो पंहिंजो इस्तिग़फ़ार जेको वॾो। ऐं इन खां अञा वॾो माना में सैयदुल इस्तिग़फ़ार जेको आहे उहो आहे अल्लाहुम्मा अंत रब्बी ला इलाहा इल्ला अंत ख़लक़तनी व अना अब्दुक व अना अला अहदिक व वअदिक मस्तताअतु अऊज़ु बिक मिन शर्रि मा सनअतु व अबूअ लक बिनिअमतिक व अलैय व अबूअ ज़ंबी फ़ग़फ़िरली फ़इन्नहु ला यग़फ़िरु ज़ुनूब इल्ला अंत। हाणे इहे थिया इस्तिग़फ़ार टे थिया। ऐं हाणे आमनतु बिल्लाह कमा हुव बिअस्माइही व सिफ़ातिही व क़बिलतु जमी अहकामिही इक़रारुम बिल लिसान व तस्दीक़ुन बिल क़ल्ब, इहो ईमान मुजमिल थियो। ऐं ॿियो ईमान मुफ़स्सिल जेको आहे आमनतु बिल्लाह व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आख़िर वल क़द्रि ख़ैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बअस बअदल मौत। अहिड़े क़िस्म जो इहो ईमान मुफ़स्सिल थियो। हाणे इहे थिया सभई 10 कलमा सभई थिया। इहे ॿारनि खे नंढे हूंदे यादि कराइजनि, पंहिंजो पढ़ाइजनि। ऐं वॾो बि मूं जहिड़ो जेको पोड़ो पको हुजे त उनखे बि यादि कराइजे ऐं पंहिंजो मरण खां अॻु में इहे ॾेई कलमा यादि कजनि। ऐं न त बि घटि में घटि किताब जो ॾिसी साम्हूं उहो पढ़िजे। अल्लाहुम्मा इग़फिर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु रब्बुल अर्शिल अज़ीम। हाणे हिन खां पोइ वरी इंशा अल्लाह क़ुर शरीफ़ जूं ॿियूं सूरतूं पढ़ंदासूं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैत अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।